रुकण खे हटायो ऐसे जो रुकण खे हटायो असांजे जवाबदारन खे हटायो असांजे जवाबदारन खे हटायो ऐसे जो रुकण खे हटायो। अदा असां प्यारो स्टेशन ॻोठ सरदार आरई जा रहवासी हूं। असां सां असांजे मामन जो नाइंसाफ़ियूं हलंदड़ आहिनि। अॻ में बि असांजे न्याणी खे धक हयूं उहे फ़ैसिला थिया। उन खां बावजूद फ़ैसिलनि जी भंजकड़ी कयूं। उन खां बावजूद टियों ॾींहुं 22 तारीख़ ते असां सां विढ़िया। ज़मीन ते वियासीं टिकट काहे उते अची डंडा कुहाड़ियूं मौज़र पिस्टेल फायरिंग असां ते कयूं। उन खां उहा केस असां वञी रुकण थाणे ते खणी वियासीं। उते असांखे SHO ख़ालिद लाखिर असांखे चई तव्हां केस मां दाख़िल न कंदुसि। पोइ उन खां बाद 4 लख रुपया घुरे पियो असांखां। पोइ उन खां असां ग़रीब माण्हू ॿाराड़ी जा झंग में वेठा आहियूं। टिपड़ खपाए 2 लख रुपया करे हुनखे वञी ॾिना आहिनि। उन FR कयो। FR थियण खां बावजूद वरी जवाबदार गिरफ़्तार कई। हिकिड़ो राति 4 जवाबदार गिरफ़्तार कई। हिकिड़ो राति जो छॾे ॾिनो। वरी ॿिया बि छॾे ॾिनऊं। 4 वठई सभई जवाबदार असांखे छॾे ॾिनऊं। हाणे उहे जेके जवाबदार आहिनि असांखे मौतमार धमकियूं था ॾियनि। चवनि था तव्हां ते कूड़ा केस कंदासीं तव्हांखे ॿधाईंदा। असां घरां नथा निकिरी सघूं। असां सां इंसाफ़ कयो वञे। वज़ीर आला सिंध IG हैदराबाद SSP दादू IG सिंध खां असांजो मुतालबो आहे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। छो रोकण खां पुछा कयो वञे। असांजे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अदा मुंहिंजो नालो बंगोला। मां इन जे करे एहतजाज कयो आहे त मुंहिंजो अॻ में असां सां विढ़िया। वरी इन साईं असां सरदार ॻोठ लॻ रहवासी आहियूं। असांखे वरी मौतमार धमकियूं ॾियनि था। असांखे चवनि था असां विढ़ंदासीं। मसइलो सर अॻ में हलंदड़ हुयो। ॿनी जे तकरार तां वरी रस्ते तां गुज़र थियो तो असांखे चयूं त इहो तव्हां खां हितां न टपियो हीअं कयो फिलान। अलाह ॾिनो रब नवाज़ जलाल अली खान कदीर ये सभई मिली जुली ज़ात जा सरबोजदार वरी पिस्टल कुहाड़ियूं हथ में करे असां सां विढ़ण का हुया। वरी विच वारा आया। विच वारनि असांखे हटायो। वरी असां सब्र कयो। वरी असां वञी SHO रुकण खे FR दाख़िल करायो। दाख़िल कराइण खां बावजूद असां खां हेकर घुरियऊं 4 लख रुपया। 4 लखनि खां पोइ वरी असां खां ज़बरदस्ती 2 लख रुपया वतऊं। वरी FR करे जवाबदार गिरफ़्तार करे जी SHO रुकण ख़ालिद लाखिर असां खां 2 लख रुपया वठी जवाबदार गिरफ़्तार करे वरी उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खां हथ सां छॾे ॾिनऊं। वरी उन खां बावजूद हो हिनमहिल निकिता घुमनि था। मौतमार असांखे धमकियूं ॾियनि था। चवनि था असां घर खां असांजो निकिरणु बंदि थियल आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे सर। मुंहिंजो नालो मोहम्मद रफ़ीक बोजदार। असां वेठल ॻोठ सरदार ॻोठ असांजी भेण खे मारियो अथनि। वरी फ़ैसिलो कयोसीं। इन फ़ैसिले में न बीठा। हाणे पंहिंजो असां ट्रैक्टर कायूं पंहिंजो ज़मीन ते उतां असांखे धमकियूं ॾेई असांखे गोलियूं हणी ट्रैक्टर खे माना हाणे चवनि था वरी 4 लख रुपया असां ॾेई इहो 4 लख न 4 लख रुपया वञी खणी आऊं। 4 लख ॾिनासीं। वरी असां 2 लख रुपया ॾेई FR उन्हनि जे मथां दाख़िल कयो आहे। उन खां बाद वरी दाख़िल कयोसीं। मां असां 2 लख रुपया वठी असां खां वरी असांजा जवाबदार छॾे ॾिना अथनि। हिनमहिल असांखे धमकियूं ॾियनि था। चवनि था असां कूड़ा केस कंदासीं। कूड़ा केस करे माना हिननि जे मथां माना बाहियूं ॾींदासीं। असां हिननि खे माना छॾींदासीं कोन। जवाबदारनि जा नाला रब ॾिनो अलाह ॾिनो जलाल अला कदीर ॿियो अली खान इहे आहिनि जवाबदार असांजा जलाल। हाणे असांखे मासूम खपे इंसाफ़ खपे। इहे ॿधिजी वञनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। असांजे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। रुकण SHO खे हटायो। रुकण SHO खे हटायो।